तो अगर प्रेस कॉन्फ्रेंस करें या मीडिया या केस में हथ खण न तो अगवाह कराईंदासीं न त मारे छॾींदासीं तूं असांजो कुझु बि नथी करे सघीं। उहो तमामु सोचेबल ऐं सर उन खां पोइ मुंहिंजी जेको जानी नुक़सानु थियो आहे कि मां मेंटली डिस्टर्ब थी वञा, स्टोमेच में पेन रहे थो, आईसाइट वीक थी वई आहे, हियरिंग पावर वीक थी वियो ऐं मुंहिंजो इलाज कंटिन्यू आहे। पूरा 2 साल खां मथे थी वियो आहे मां रोज़ हॉस्पिटल कोर्टन में कॾहिं काथे कॾहिं कहिड़े ऑफिसर वटि। मुंहिंजी एजुकेशन 2 साल थी विया आहिनि, मैट्रिक ऐं फर्स्ट ईयर जो 2 साल मुंहिंजा सफ़ा रद्द थी विया आहिनि, मुंहिंजी एजुकेशन सफ़ा तबाह थी वई आहे, लेकिन उन्हनि टीचरनि खे कुझु बि न थियो आहे। उहे खिलनि था, कल बि उन्हें बि आया खिलनि था, उन्हनि खे कुझु बि न थियो आहे। बस मूंसां इंसाफ़ थिए त सभु कोई बचण वारो आहे, सभु कोई ॼाणण वारो आहे। असीं कंहिंखे ॼाणी हूंदासीं, हा असीं मञूं था असीं ग़रीब आहियूं लेकिन इज़तदार आहियूं। इज़त ज़िंदगी सभिनी खे प्यारी हूंदी आहे, पर इज़त उन खां बि वधीक हूंदी आहे। अगरि तव्हां पुछा करायो त उन्हनि टीचरनि जे बारे में त ॿियनि केतिरनि छोकिरियुनि सां न अहिड़ा ई हादसा कया आहिनि। तमामु सर मूं वटि वर्ड न आहिनि जो मां उन्हनि ॿुधायां। एतिरा गंदा टीचर आहिनि, एतिरा ड्रिंक कंदा आहिनि, ड्रिंक करे स्कूलनि में ईंदा आहिनि। बस सर मां छा ॿुधायां, असां सां तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजी हथ ॿधी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे ऐं बस वारनि खे हथ ॿधी रिक्वेस्ट थी कयां मूंसां इंसाफ़ कयो। तव्हां बि ॼाणण वारा हूंदव, 2 साल मां रुलंदी पिनंदी थी वञा, कॾहिं रोडनि ते एहतजाज ही सभु करे ॾिठा आहिनि, लेकिन सभु माण्हू हुननि सां इवन मैडम नफ़ीसा शाह हुजे या जावेद शाह साईं जेके बि आहिनि, सफ़ा थोरो अगरि कंहिं एसपी ऑफिस वञूं था, काथे बि वञूं था, उते अची पंहिंजी फ़ोन कराए वरी असांजो कमु ख़राबु था करे वञनि। असांजी सभु इंक्वायरियूं सभु वन साइडेड करायूं, जेके जवाबदार इंक्वायरी कयूं उनखे त उन्हनि बिफोर कयो आहे, त इवन DSP हुजे या SHO सभिनी उन्हनि खे बिफोर करायो। मां वरी हथ थी ॿधी रिक्वेस्ट कयां तव्हांखे, बस वारनि खे सभु खे। मां बि सिंध जी न्याणी आहियां, तव्हां सभु असीं चवंदा आहिनि त सिंधी गैरती हूंदा आहिनि, त काथे आहे तव्हांजी गैरत कयो। मां तव्हांजो पंहिंजो बचो आहियां, न मूंखे भाउ न मां भेण, मूंखे का भेण आहे, मां पंहिंजे वालिदैन खे अकेली औलाद आहियां। इहे सभु सिंध जा भाउ मुंहिंजा भाउर आहिनि, मां तव्हां सभु जी भेण आहियां। मूंसां इंसाफ़ कयो। अहिड़नि मास्तरनि ईअं सिर्फ़ु मूंसां न इंसाफ़ थींदो, केतिरनि छोकिरियुनि सां इंसाफ़ थींदो, केतिरा ई उस्ताद सुधरी वेंदा जेके बदमाशूं कनि था, जेके स्कूलनि में अहिड़ा किरदार कनि था। तव्हां इदारो त ॾिसो, स्कूल इदारो कहिड़ो आहे।